जी बिल्कुल नाज़रीन, सियारे जी मुंद ईंदे ई वॻण ऐं भरपासे जे इलाइक़नि में मच्छीअ जो विकिरो बि घणो थी वियो आहे। ख़रीदार मच्छी तां स्टॉलनि तां ख़रीद करे रहिया आहिनि। उन सिलसिले में मच्छी विकिरो कंदड़ ख़रीदारनि तोड़े हिकमत सां वास्तो रखंदड़ माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त सियारे जी मुंद में मच्छी खाइण जा कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा आहिनि। वॻड़नि में सुठो हे मार्केट आहे मच्छीअ जे हिसाब सां। मणनि जा मण हलनि था हिक हिक स्टॉल ते 4-5 स्टॉल आहिनि जेके मणनि जे हिसाब सां डेली हिननि जी खपत आहे। ज़रूरत हिन वक़्तु इन शइ जी आहे त जेका मार्केट कमेटी आहे उहे लिस्टियूं त 10-10 रुपए हिननि सभिनि खे ॾेई था वञनि, पर उन ते अमल को बि नथो करायो वञे। असांजो जेको आहे सो समूरी सिंध में मच्छीअ जो जेको आहे सो इस्तेमालु हूअं त 12 ई महीना थींदो आहे, पर ख़ुशूसी तौरु जीअं असां वटि सर्दीअ जी मौसम ईंदी आहे त उनजो इस्तेमालु जेको आहे तमामु घणो वधी वेंदो आहे ऐं मच्छी सुठी बि आहे, खाइण बि घुरिजे। सर्दीअ में सुठो आहे जेको आहे सो मच्छीअ जो वाइपो इस्तेमालु करणु बहितरु आहे। जीअं त मच्छीअ जा तासिरात कुझु गरम आहिनि और गर्मीअ में माण्हू घटि खाईंदा आहिनि। सियारे में मौसम थधी आहे, हिन जे लाइ माण्हुनि जो जेको मादो आहे उहो बि पंहिंजो जेको आहे सो मच्छीअ खे एक्सेप्ट कंदो आहे। ऐं मच्छीअ में काफ़ी फ़ाइदा आहिनि। मच्छीअ में जीअं त विटामिन ए ऐं डी आहे जेके अखियुनि जे रोशनी खे वधाइनि थियूं ऐं जिस्म में जेके इंसान जा हॾ आहिनि उन्हनि खे ताक़त ॾिए थी। मच्छी अलाह साईं जेको आहे सो इंसान लाइ हिकु नेमत पैदा कई आहे। बाक़ाइदा मच्छी माशाल्लाह हाणे सियारे मुंद में अहिड़ी सुठी थी हले। सावण जो बाक़ाइदा असां परेशान थींदा आहियूं। हाली 2 महीना 3 सियारे सुठी हलंदी आहे माशाल्लाह। बाक़ाइदा हाणे ओછી मुंद में आहे बाक़ाइदा। वरी सावण वाला परेशान थींदा आहियूं। हाणे जो 3 महीना आहिनि न, बाक़ाइदा सुठी आहे मच्छी। लाड़काणे में फार्म मां आणींदा आहियूं, बाक़ाइदा रोदड़ी थींदी आहे। जी तव्हां मच्छी विकिरो कंदड़ ख़रीद कंदड़ तोड़े हिकमत सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवणु आहे त सियारे जी मुंद में मच्छी खाइण जा तमामु घणा फ़ाइदा आहिनि, जॾहिं त ख़रीदारनि इहा शइ पिणु चई आहे त मच्छीअ जो अञा बि मुनासिबु रेट रखियो वञे त जीअं आम माण्हू, ग़रीब माण्हू, पोरे तबिके जा माण्हू बि मच्छी आसानीअ सां ख़रीद करे सघनि। जी।